अल्लाह रब्बुल आलमीन डबल बरकत अता फरमाए। ऐं जेको शख्स मदीने में वञी पंहिंजी रहाइश इख्तियार करे थो, उते उन इंसान जी मौत थिए थी, उन जी वरी फज़ीलत आहे। कहिड़ी फज़ीलत? उन खे शख्स खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब थिए थी क़यामत वारे ॾींहुं। उन जो अक़ीदो सही हुजे, इंसान जो अमल दुरुस्त हुजे, ऐं उहो रहे मदीने में ई उन जी मौत अचे, क़यामत वारे ॾींहुं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शख्स जी शफ़ाअत कंदा। मुस्नद अहमद जी रिवायत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन इस्तता अन यमूत बिल मदीनति फलयफल। जेको शख्स इहा ताक़त रखे त हुन जी मौत मदीने में अचे, फरमायो फलयफल, हुनखे घुर्जे त इहो करे। जीअं असांजे थींदो आहे न, के माण्हू वञी लंडन रहनि था, के अमेरिका रहनि था, के इंडिया रहनि था, पाकिस्तान छॾे करे। अहिड़ी तरह जेकॾहिं तव्हांखे छॾिणो आहे पाकिस्तान, तव्हां वटि एतिरी इस्तिताअत आहे, सघ आहे त वञी करे मदीने रहो। फ़इन्नी अशफ़उ लिमन यमूत बिल मदीनत। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां उन शख्स जे लाइ क़यामत वारे ॾींहुं सिफारिश कंदुमि जंहिंजी मौत मदीने में थी। इन जे करे ई अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह का इहा दुआ घुरी, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक व फी बलद रसूलिक। ए अल्लाह, मूंखे तुंहिंजे रस्ते में शहादत जी मौत नसीब फरमाए जाए, अल्लाह जी राह में शहादत जी मौत अचे, वफ़ी बलद रसूलिक, ऐं मौत जॾहिं अचे त शहर तुंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मौत किथे थिए?